अफ़सोसनाक ख़बर सां शेयर कई पिया रहिड़की विच मवाली पुट पैसा न ॾियण तां पंहिंजी जीजल अमड़ खे क़तल करे छॾियो। ॻोठ समुंद्र भयो में मवाली शफ़ीक भयो पिस्टल जा फायर करे माई हज़ूरा खे मारे छॾियो। शफ़ीक भयो पंहिंजी अमड़ खां नशे लाइ पैसा घुरिया, न ॾियण तां खेसि क़तल कयो। वारसनि जो चवणु आहे मक़तूला जो लाश अस्पताल मुंतक़िल, ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। रहिड़की वेझो मवाली पुट पैसा न ॾियण तां पंहिंजी जीजल अमड़ खे क़तल करे छॾियो। ॻोठ समुंद्र भयो में मवाली शफ़ीक भयो पिस्टल जा फायर करे माई हज़ूरा खे क़तल करे छॾियो आहे। शफ़ीक भयो पंहिंजी अमड़ खां नशे लाइ पैसा घुरिया, न ॾियण तां खेसि क़तल कयो। वारसनि जो चवणु आहे मक़तूला जो लाश अस्पताल मुंतक़िल, ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे रहिड़की वेझो, जिते मवाली पुट पैसा न ॾियण तां पंहिंजी जीजल अमड़ खे क़तल करे छॾियो। ॻोठ समुंदर भयो में मवाली शफ़ीक भयो पिस्टल जा फायर करे माई हज़ूरा खे मारे छॾियो।